अस्सलाम वालेकुम। मां अॼु वरी एम्ब्रॉयडरी स्टिचेस जे सिलसिले में तव्हांखे कुछ सिखारियां थी। ये टांके मैं आपको सिखा चुकी हूँ पहले, इन सब की डिटेल मौजूद है, आप सर्च करें। मेरी प्लेलिस्ट है मेरे यूट्यूब चैनल पर, एम्ब्रॉयडरी स्टिचेस ट्यूटोरियल्स, तो उसमें ये आपको सारे टांके मिल जाएंगे। अच्छा, ये मैं टांका आपको सिखा चुकी हूँ। ये रनिंग स्टिच, ये सिद्धो ट्रोपो मां तव्हांखे सेखारे चुकी हैं। ये बहुत सादा सा टांका है, एक जिसमें कोई कारीगरी नहीं लगती। हाँ, मेहनत तो सब में लगती है। तो इससे जो है सिंधी औरतें जो हैं रिलियाँ बनाने में इस्तेमाल करती हैं। तो इसकी एक वेरिएशन है, इसमें बहुत ज़्यादा डिज़ाइन बनते हैं। तो कोई एक मिसाल के तौर पे छोटा सा डिज़ाइन मैं आपको आज बना के दिखाती हूँ। ठीकु आहे। हीउ सिधो सादो ट्रोपो असां वटि आम तौर ते रिलियुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, पर हिन खे भर्त में बि इस्तेमालु कबो आहे ऐं हिन जा ॾाढा सुहिणा सुहिणा डिज़ाइन ठहंदा आहिनि। ऐं मां इहो चवंदमि त ही जेके भी तव्हां सिखण वारा आहियो उहे अहिड़ा एंकर जा गोला इस्तेमाल कयो। जो नए सीखने वाले हैं वो मेहरबानी करके कोई और तरह का धागा यूज़ ना करें, वो हैंडल करना मुश्किल होता है। एक तो आप सीख रहे हैं, फिर धागे को हैंडल करना तो मुश्किल हो जाएगा। ठीकु आहे, त सभिनी खां पहिरियों ही धागो थोरो मुंहिंजी सुईअ में पयल हो, मां चाहियां थी मां हिन खे यूज़ करे वठां। ही ॾिसो, ये थोड़ा सा धागा इसमें था, तो इसी से मैं इसको डबल कर रही हूँ, वरना तो कोई और धागा डाल के भी मैं इसको डबल कर सकती थी। ठीकु आहे, धागो मुंहिंजी सुईअ में पयल हो त मां हिन सां ई हिन खे डबल थी कयां। ये टांका मैं आपको सिखा चुकी हूँ, रनिंग स्टिच। ठीक है, सादा टांका, इसी को इस तरह से ये आप देखते जाएं। लेकिन आज ये सिखाना मेरा मकसद नहीं है। आज सिखाना ये है कि किस तरह से इससे हम मुख्तलिफ डिज़ाइंस बना सकते हैं। तो ये जो पहले एक लाइन मैंने सिखाई थी, इसी को मैं डबल कर रही हूँ। ठीकु आहे, अॼु ही टाको सिखण असांजो मकसद न आहे। टाको मां तव्हांखे सेखारे चुकी आहियां, हिन जी डिटेल तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजे पंहिंजो प्लेलिस्ट में। ठीकु आहे। सो ही अॼु मकसदु इहो आहे त हिन टाके खे इस्तेमालु करे असां नवां नवां डिज़ाइन कीअं था ठाहे सघूं ऐं हिन टाके सां असां भर्त कीअं था भरे सघूं, हिन खे एम्ब्रॉयडरी डिज़ाइन पंहिंजे कपिड़नि ते या ॿियनि शयुनि ते कीअं थो इस्तेमालु करे सघिजे। हूअं त असां सिर्फ़ु हिन टाके खे रिलियुनि में यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे। सो अॼु असां हिन टाके खे इस्तेमालु कंदासीं त कीअं असां हिन सां नवां नवां डिज़ाइन क्रिएट करे सघूं था। सो हीअ लाइन कंप्लीट करण खां पोइ मां हिन में ॿिए कलर जो धागो विझंदमि ऐं पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त कीअं थी डिज़ाइन क्रिएट थिए। ॾिसो, ये देखिए, ये लाइन हो गई डबल। ठीकु आहे, हीअ लाइन डबल थी वई ॿिनि धागनि सां, ॿिनि कलर जे धागनि सां, चाहे हिकिड़े रंग जे धागे सां। ऐं मां हमेशह तव्हांखे इहो सम्झायो आहे त जॾहिं बैक साइड ते टाको हणो तो वो धागन में हणो। टांका जो है वो धागे में लगाना चाहिए। अगर आप कपड़े में टांका लगाएंगे तो वो दूसरी तरफ से नज़र आएगा। और इस तरह की छोटी कैंची आपके पास होनी चाहिए ये धागे काटने के लिए। तो अभी मैं दूसरा धागा इसमें डाल रही हूँ। यहाँ पर मैं ट्रेस कर रही हूँ एक पत्ता। ठीक है, हिते मां हिकिड़ो पन ट्रेस थी कयां। एक पत्ता मैं यहाँ ट्रेस कर रही हूँ। फिर आप देखिएगा कि इसी सादा टांके से हम इसको किस तरह से फिल करते हैं, किस तरह से भरते हैं। ठीकु आहे, ही पन मूं हिते लिखियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन खे असां कीअं भरींदासीं तव्हां ॾिसिजो। सेम प्रोसेस आहे, मां तव्हांखे इहो स्टिच सेखारे चुकी आहियां। जितां असां धागो कढियो आहे उतां असां थोरो फ़ासिलो छॾे सुई कपिड़े में विझंदासीं, वरी कढंदासीं। ईअं कंदे कंदे असां पंहिंजो ही पूरो राउंड जेको आहे हिन जो कंप्लीट कंदासीं। ठीक है, ये सिखा चुकी हूँ मैं। तो आप ये देखें कि इस पे हम इस तरह से सीते जाएंगे और अपना ये जो राउंड है वो कंप्लीट कर लेंगे। ॾाढो आसान आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत। तव्हां ॾिसो त केॾो प्यारो लॻंदो जॾहिं हे ठही वेंदो। आप ये देखिए, ये लाइन पे हमने कंप्लीट कर लिया। ठीकु आहे, ये असां लाइन ते भरे वियासीं। वरी इतो ई असां अंदरां बिल्कुलु वेझो ॿी लाइन कढंदासीं। वो लाइन हम निकाल नहीं रहे, ट्रेस नहीं कर रहे। ठीक है, उसको हम अंदाजे से पहली वाली लाइन के साथ साथ थोड़ा सा फासला देकर उसको बनाते जाएंगे। लेकिन अगर आप बिल्कुल ऐसा नहीं कर सकते, बग़ैर लाइन निकाले, बग़ैर ट्रेस किए, तो फिर आप ट्रेस कर लें। वरना तरीका यही है कि एक दफ़ा लाइन ट्रेस कर ली, फिर उसके अंदर हम इसकी फिलिंग करेंगे, इसको भरते जाएंगे। ठीकु आहे, हिकु दफ़ो लाइन कढंदासीं ऐं पोइ हिन खे असां अंदरि भरींदा वेंदासीं। हीउ ॾिसो,
ॿ लाइनूं कंप्लीट थी वयूं। ठीकु आहे, हाणे वरी टी लाइन अंदर, जब तक ये पूरा भर जाए तब तक इसके अंदर हम लाइनें बनाते जाएंगे। ऐं हीउ हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत आहे। हिन में तव्हां यकीन कयो, मुल्तान खां जेके भर्त में ईंदा आहिनि वॾा वॾा रवा भरियल, पूरा पूरा उन जे मथां कंप्लीट डिज़ाइन हूंदो आहे, फुल रओ भरियल। या असां वटि सिंध में बि इहो टाको भरिजे थो, ॾाढो हिन सां जेको बि कमु थिए थो तमामु सुहिणो आहे ऐं आसानु आहे ॾाढो। तव्हां चाहियो त पाण बि पंहिंजे लाइ भरे था सघो। हीउ ॾिसो, सो हिन पन जी भराई थी वई कंप्लीट। उर्दू में हिन खे चवंदा आहिनि तेपची, तेपची। मैंने यही सुना है, अगर उर्दू में इसको तेपची नहीं कहते तो क्या कहते हैं, फिर आप मुझे गाइड कर सकते हैं। हिकिड़ो पन असां भरे वरितो आहे, ठीकु आहे। ऐं हाणे असां हिन जे मथां हिकिड़ो गुल भी ट्रेस कंदासीं, एक फूल भी हम ट्रेस कर लेते हैं। फूल में इसके ऊपर ट्रेस कर रही हूँ, एक इसमें सर्किल ट्रेस किया है, ठीक है। ये गुल असां चैन पत्तियों वारो ट्रेस था क्यों, 4 पत्तियों वाला ये फूल मैंने रैंडम ऐसे ही फ्री हैंड ट्रेस किया है। आप इसको चाहें तो बहुत अच्छे तरीके से कार्बन से या किसी तरह से आप ट्रेस कर सकते हैं। हिन खे असां शुरू कंदासीं। ये पिंक कलर का मैंने धागा डाला है। पहले हम इसका जो है एक पत्ती से शुरू करते हैं, किस तरह से हम इसको कंप्लीट करेंगे, ठीक है। हिकिड़ी पत्ती हिन जी असां सिर्फ़ु भरियूं था, वही तरीका है। कंप्लीट होने के बाद आप देखेंगे कि किस कदर खूबसूरत लगेगा ये। और इसको डिफरेंट कलर्स में भी बना सकते हैं, किसी एक कलर में भी बना सकते हैं, ठीक है। ही रंग रंग जो भी थी सके तो, हिक रंग जो भी थी सके तो। ये देखिए, पहले हम एक ही पत्ती पे काम कर रहे हैं, हिकिड़े असां पत्तीअ ते कमु कयूं था। ॿाहिरीं पहिरियों लाइन ते हिकिड़ी लाइन कढी वेंदासीं, उन खां पोइ असां उन लाइन जे अंदरां हिन खे भरींदा वेंदासीं, जीअं असां पन खे भरियो हुसीं। ॾाढो सिंपल, ॾाढो सुहिणो। अगरि लॉन जे कपिड़नि ते तव्हां हिन डिज़ाइन खे ठाहियो त तमामु ख़ूबसूरत लॻंदो, छो त हीउ हल्को भरथा, बहुत हल्का फुल्का सा टांका है, देखने में भी हल्का फुल्का है। तो आप इसको लॉन के कपड़ों पे अगर बनाएं, कुर्तों पे बनाएं तो ये बहुत खूबसूरत लगेगा। तो ईअं असां हिन खे कंप्लीट कंदा वेंदासीं। ऐं हाणे मां हिन जूं ही सभई पत्तियों कंप्लीट करे वठां, चारों पत्तियां मैं इसकी कंप्लीट कर लेती हूँ, फिर आपके साथ में इसको शेयर करती हूँ कि ये किस तरह लगेगा। ॾिसो, ये गुल मूं कंप्लीट करे वरितो आहे, ये फूल कंप्लीट हो गया है। अब इसका सेंटर मैं बना रही हूँ येलो कलर के धागे से। तो इसकी अपनी जो आउटलाइन थी उसी के ऊपर हम इसको बनाते जाएंगे। ॾिसो, यही लाइन ते कंटिन्यू कंदा वेंदासीं। अलग रंग के धागे से बनाने से ये होगा कि इसमें सेंटर जो है वो नुमाया होगा और फूल में एक खूबसूरती आ जाएगी। साॻे रंग जे धागे सां ठाहींदासीं त उहो मज़ो न ईंदो, ठीकु आहे। अलॻि रंग जे धागे सां ठाहींदासीं त उहो जेको आहे थोरो वधीक सुहिणो लॻंदो। हिन में राउंड जे अंदरि राउंड ठाहींदा वेंदासीं ऐं असांखे हिन जी फिलिंग जेका आहे उहा कंप्लीट करणी आहे। हीउ ॾिसो, सेंटर कंप्लीट थी वियो। हीउ असांजो जेको आहे रनिंग स्टिच जी फिलिंग। अॼु असां सिखीसीं रनिंग स्टिच जी फिलिंग। रनिंग स्टिच के साथ किस तरह से इसको फिल किया जाता है किसी भी डिज़ाइन को, ये आज हमने सीखा है। त मूंखे उमेदु आहे त हीउ तव्हांखे अॼु जो जेको कमु वणियो हूंदो। टाको तव्हांजो पहिरियों सिखियलु आहे, उन जी वधीक जेका उन में कहिड़ी वैरायटी आहे उहा असां सिखीसीं।
सो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी हिकिड़े ॿिए टाके सां, ॿी वीडियो सां, ॿिए कम जी शइ सां मिलंदासीं। तेसिताईं अला वाही।